खर मां रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। मोहतरम वफाकी मोहतसिब नवीद कामरान बलोच वफाकी मोहतसिब सेक्रेटरीट WMS रीजनल ऑफिस सखर जो सरकारी दौरो किया। पहुंचण ते रीजनल ऑफिस के ऑफिसरनि ऐं अमले पारां संदसि गर्मजोशी से इस्तक़बाल किया वियो ऐं एहतराम के तौर ते गार्ड ऑफ ऑनर पेश किया वियो। पंहिंजे दौरे दौरान मोहतरम मुहतसिब ऑफिसरनि ऐं अमले सां हिकु तफ़सीली मुलाक़ात कई। इन अवामी शिकायतुनि जी तेज़ीअ सां इज़ाले लाइ उन्हनि जी कारकर्दगी ऐं लगन जी तारीफ़ कई। उन आम माण्हुनि जी शिकायतुनि खे हल करण ऐं कारकर्दगी शफ़ाफ़ियत ऐं फौरी सर्विस डिलीवरी जी अहमियत ते पिणु ज़ोर ॾिनो। मोहतरम मुहतसिब रीजनल ऑफिस खे दरपेश मसइलनि ऐं चैलेंजनि खे गौर सां ॿुधो ऐं उन्हनि जे बरवक़्त हल लाइ ज़रूरी हिदायतूं जारी कयूं। हिन सखर रीजनल ऑफिस जे कम खे वधीक मज़बूत करण लाइ हेड ऑफिस खां पुलिस मुकमल सहकार जो यकीन ॾियारियो। दौरो वफ़ाकी मुहतसिब सेक्रेटरीट जी मैंडेट तहत इदारे जी कारकर्दगी खे वधाइण ऐं अवामी सर्विस डिलीवरी खे बहितर बणाइण जे नई अज़म सां ख़त्म थियो।